बणियो घर अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां अक्सर निहारियो मोहम्मद उहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर मुक़दस बणियो घर अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां मस्जिद में दाखिल नबी थियो इन घर मां मस्जिद में दाखिल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो इन घर मां मस्जिद में दाखिल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो इहो घर ऐं मस्जिद जुड़ियल इन नमूने इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर मुक़दस बणियो घर अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आइशा ॾे तकींदो बि हूंदो इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आइशा ॾे तकींदो बि हूंदो ऐं ॼाटे नबीअ ॾे अदब सां निहारे संवारींदो हूंदो अबू बकर अंदर संवारींदो हूंदो अबू बकर अंदर मुक़दस बणियो घर अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर अम्मा फातिमा भी इते ईंदी हूंदी अम्मा फातिमा भी इते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी अम्मा फातिमा भी इते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी मोहम्मद जी शफ़क़त नियाणीअ ते बेहद इन घर खे एज़ाज़ आला मुक़दर इन घर खे एज़ाज़ आला मुक़दर मुक़दस बणियो घर अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर में जिब्रील ईंदो रहियो आ सलामी सजण जी भरींदो रहियो आ इन घर में जिब्रील ईंदो रहियो आ सलामी सजण जी भरींदो रहियो आ अम्मा बीबी साईं जे हूंदे बि अक्सर मोहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर मोहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर मुक़दस बणियो घर अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां पर्दो मोहम्मद मटायो इमामुल अंबिया साईं जन जो आखिरी दुनिया में आखिरी घड़ियों अम्मा आइशा सिद्दीक़ साईं जे घर में अम्मा आइशा सिद्दीक़ साईं जे झोल में अल्लाह तबारक व तआला के प्यारा थिया इन्हीं जाते साहबा में इख्तिलाफ थियो तो साईं जन जी कब्र मुबारक किथे जन्नतुल बकिया में केड़ी जगह ते सोनो अबू बकर सिद्दीक़ आयो उन्हें अचे इन गाल के हल कयो तो मां इमामुल अंबिया साईं जन खां ॿुधो हुअमि त अल्लाह ताला नबियन जी जंहिं जाइ ते वफ़ात कराईंदो आहे नबीअ जी कब्र उते ठाहिणी आहे चूंकि मुस्तफ़ा अम्मा आइशा सिद्दीक़ जे हुजरे में वफ़ात कई अल्लाह ताला क़यामत ते मुस्तफ़ा के इन घर में रहायो माना इन घर में पर्दो मटायूं वरी अल्लाह के यो घर एडो पसंद जो वरी क़यामत ते इन घर में रहायूं थोड़ो तवज्जो इन घर मां पर्दो मोहम्मद मटायो इन घर में रब मुस्तफ़ा के रहायो
इन ये घर मां पर्दो मोहम्मद मटायो इन ये घर में रब मुस्तफा खे रहायो इन ये घर ते गुंबद ठहियल आहे साओ इन ये घर सां जन्नत मदीनो मुनवर इन ये घर सां जन्नत मदीनो मुनवर मुकदस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर तवज्जो इन ये घर जो सिद्दीक़ लए दर खुली वियो इन ये अबू बकर सिद्दीक़ वाक़ियो ॿुधो आहे तंहिंजे करे वधीक मां तशरीह नथो कयां सोणे अबू बकर सिद्दीक़ आख़िरी वक़्त में सोणे अली उल मुर्तज़ा खे ॿ वसियतूं कयूं मां वफ़ात करे वञा त सोना अली तड़ मूंखे तूं ॾियारजां जो उहे हथ मुंहिंजे जिस्म खे लॻनि जेके इमामुल अंबिया खे तड़ महल लॻा अली तड़ तूं ॾियारजां छो त इमामुल अंबिया खे तड़ तो ॾियारायो सोना अली ॿी तोखे वसियत इहा थो कयां त मुंहिंजो जनाज़ो खणी इमामुल अंबिया जे हुजरे जे आॾो रखजां अर्ज़ु कजां त अबू बकर जनाज़े जे सूरत में सोना तव्हांजे दर ते अबू बकर जी तमन्ना हुई त तहां सां गॾु दफ़न ते जीअं हुकुम जे दरवाज़ो खुले त मां अबू बकर खे अंदर दफ़न कजो न त जन्नतुल बक़ीअ में सुणो अली साईं थो चए मां ॿिन्ही ॻाल्हियुनि ते अमल कयो तड़ में बि शरीक रहियुसि ऐं मुस्तफ़ा जे हुजरे जे आॾो जनाज़ो अबू बकर सिद्दीक़ जो खणी अचे अर्ज़ु कयुमि त हिन आशिक़ जी तमन्ना ही आहे मां अञा चई करे बीठुमि अंदरों आवाज़ आयो त इन दोस्त खे जल्दी दोस्त ॾे उमाणियो इन जो इंतज़ारु आहे ऐं दरवाज़ो बग़ैर खोलींदड़ जे पाण खुली पियो इन ये घर जो सिद्दीक़ लए दर खुली वियो इन ये घर जो सिद्दीक़ लए दर खुली वियो इन ये घर में फारूक खे घर मिली वियो इन ये घर जो सिद्दीक़ लए दर खुली वियो इन ये घर में फारूक खे घर मिली वियो रफ़ीका इन ये घर जो रुतबो घणो लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर मुकदस बणियो घर मां आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन ये घर मां अक्सर निहारियो मोहम्मद उहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर मुकदस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर